नबाको माखो वठे ही नथो करे। हाणे छा क्या करे? सोच बरगड़ सोच करे तो छा करणो पवंदो करे। मुंहिंजी माउ खे कैंसर आ करे। मुगो सब्जी वठो करे, सवा में 2 किलो करे। तरे खाओ करे। मुंहिंजी माउ अस्पताल में आ करे, मुखां सब्जी वठो करे। आए को अचे तो नथो अचे करे। हैं? इन्ही जी माउ काॾो आई वरी? इलाज जा पैसा बि न आहिनि करे, 100 में 2 किलो वठो करे। तरे भी खाओ करे, भले तव्हां बोड़ में विझो करे, बटालू त हर शइ में पवंदा आहिनि करे, छो नथा वठो करे? 100 में 3 किला ॾे त वठाए। हेॾी माउ खे कैंसर ॾिनी अथमि करे, पोइ बि तो वारो रेट साॻियो आहे करे। कुती करे इंसानियत सफ़ा नथवा करे। भला 2 किला ऐं कुझु बटालू वधाए ॾे। 2 किलनि में बि तोखे ड्रॉ न आहे करे। इहे वाधारा बटालू पीउ जी नियत ॾींदी छा करे? न तुंहिंजी नियत ॾींदमि। हे 100 में 2 किला थी ॾे। आख़िर छो? को त राज़ आहे न। हा वठी थी ॾिसांसि, उहो बि त वठिणा आहिनि न। वञांसि थी, 2 किला हे ॾींदी, 1 किलो अखि वठी मां विझी वेंदीमांसि। सही आहे, सकियल आहे ॿुधी थी। खणो थाल, बिस्मिल्लाह, पोइ जाथे पुॻासीं। बिस्मिल्लाह। मां मानी बि न आहे खाधी करे। मांखो बटालू वठो त मां पलू त क्या वञी करे। आदि तौर 2 किला हे वठ थाल। 1 2 7 5 हे 8 करे, हे 27, हे 35 करे, 59, हे 90, हे 87, हे 100। खण भाई पंहिंजो 100 रुपए जा बटालू करे। हे कहिड़ो लेखो कयो थी जामुंडी रने त किलो बि न आहे। ॾिस ड्रो कार न आहे करे, हे पूरा 2 किला आहिनि करे। तूं वञ दुकान तो तोराया करे, जे घटि बीठा करे मां ॾंढु ॾियण लाइ तयारु आहियां करे। ॿुध तो वटि इहो भला ताराज़ी न आहे छा? हा ताराज़ी न वरिती थी छा अञा? नओं कारोबार आहे करे, जॾहिं थोरी बचत थींदी न करे, पोइ ताराज़ी बि पंहिंजी वठंदमि करे। हे अंदरो कीअं त न आहिनि? हा अंदरो कीअं त न आहिनि? चोर ढुटी काफ़र कुटी मां न ॾिठी अला ॾिठी करे। तूं मुंहिंजा बटालू थी चोराए करे, मूंखे ॻाल्हियुनि में लॻाए तूं बटालू चोराईंदी करे, मूंखे ख़बर न पवंदी करे। मां ॿुधायां थी बटालुनि सां मां वठंदी मां करे। बुछड़ी न करे, 2 किला ॾिना मां 100 रुपए में, तोखे ड्रॉ न आहे करे। अञा तूं चोरी थी करे करे। अलाह पेट में मर्ज़ ॾींदो ई करे, अलाह कंदो बिब में को सूर पवंदो ई करे, अलाह कंदो सिमकियूं थींदा ई करे, अलाह कंदो पेट में दस्त वेंदी आहे करे। उथ 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 उथ। चङो हाणे बसि फर्ज़ी जी मिट्री कयूं न को काथे। छो चवनि जो पे त मामे जे वॾे पुट खे ॾिनी अथऊं। माणस न बीठी न भई ससु ॾिंगी अथसि। ससुरियूं जाथे काथे लांगड़ लाहे न मां, असां वारे न ॾिठी थी। अछी विग में लहे ईअं कंदी आहे ॼण मुल्क जी मालिकाणी हे मुत भरिया। तव्हां वारी मई ॿियनि खां चङी आहे, तूं मन जा न मन। दुनिया का चङी हूंदी, मोरी ऐं मलूकड़ी का त तर तपायो अथई। असां बि उथूं वेहूं था, ससुरियूं त मां थी ॾिसां, तूं बहज़ारी टुई गीस। तूं ॾे हवाल, तव्हां वारो जहिड़ो बंदि छो कन अञा हले थो। मां लवली ट्रोड़ एमती खे ॾिनी न, हाणे मूंखे चेला सिर्फ़ु मूंखे दाह ॾियनि न त असांखे हीअं ॻाल्हायो अथई त मां मिर्च ॾींदीसांसि। इहा मूं वटि आई ही 2 कपिड़नि में, सुथण ऐं चोले में। मां हिनखे सहारो ॾिनो, को न हुयुसि, घर में रहायोमांसि, मानी टिकी लटो कपिड़ो सुई आईमांसि, चेलो कयोमांसि। अञा मोकारो मलियासि छा? ऐं इहा अॼु सोशल मीडिया ते वेही मूंखे छा थी चवे, मां 72 मुड़ुसु ॾियां ख़ुशी खे। इहो गुर जी इज़त थी करे, इहो ॻाल्हाए थी गुर जे बारे में, शकी बि नथी थिए। अहिड़ी बेवड़ी छो थी पई? हिनखे मुंहिंजी दुश्मनी रशीदी बाहि जो टुकड़ो मुस्कान ऐं उहा अणपलियल पायल चोरियो आहे। कन भरिया तूं खदड़े जा त गुर जे ख़िलाफ़ु सोशल मीडिया ते अचु। मुंहिंजा ॿिया चेला लख भेरा भला आहिनि हिन चवंदा छा आहिनि मोरां, गुर तूं मालिक आहे असांजो, कुते जे नाले में बि ट्रोड़ दे न त असांखे क़बूल आहे। ऐं हे नीच मारी नई खदड़ी तबले जो ज़्यान सोशल मीडिया ते मूंखे 72 मुड़ुस पई ॾे। तूं बि सोशल मीडिया ते किनो करेसि न। मां बि घटि न कईमांसि। फेसबुक ते वेही कचिन पकिन खे नंढनि वॾनि खे 144 मुड़ुस ॾिनामांसि। अड़ी ख़ुशी जॾहिं पटको लाहे ऐं पोती पाती आहे न त इज़त जी परवाह करणु छॾे ॾिनी आहे। ख़ुशी पंहिंजे पीउ खे न बशकींदी आहे। हिते वरी मुंहिंजो चेलो आहे, अहिड़ा अलाए केतिरा चेला ख़ुशी पंहिंजे मथां सदको करे साड़े छॾिया। जियो करेसि,
जोभन माला जो हाणे जो ठाव कराई त कंदी हुअसि हो त चवंदी न त हाणे ठाव थिए हुको पाणी जो बंदि कयो त मांसि राज में चवराए मुंहिंजो थमे जो खदड़ो अचेव न त पादराणी कढोसि जेको गुर जो न थियो उहो ॿिए कंहिंजो कीअं थींदो। तुंहिंजो राज कहिड़ो कहिड़ो आहे? लाड़काणो वारहे ॾोकरी रतोदेरो मधेची चांडियनि जा ॻोठ महेसरनि जा ॻोठ मंगियुनि जा ॻोठ अबड़नि जा ॻोठ भुटनि जा ॻोठ हेॾो नवदेरो सूमरनि जा ॻोठ शिकारपुर वञी त वरी महर शेख राज वॾो आहे मुंहिंजो। मुराद घणी काथों मिलई बसि अलाह गंज ॾे मारूड़नि खे जेको हाल हूंदो अथनि ॾींदा आहिनि। वरी बि दीवाना हिंदूअ सां जा घर वेंदा आहियूं त ॾाढी इज़त कंदा आहिनि ऐं कपिड़ो लटो आहे ख़र्ची आहे माशाल्लाह गंज ॾींदा आहिनि। इज़त ॿिया बि ॾींदा आहिनि पर आर बि कंदा आहिनि खोड़ माण्हू चवंदा आहिनि त खदड़ा आया आहिनि। हिंदू असांखे दिलि सां चाहींदा आहिनि। मायूं पहिरें पई मिलंदियूं आहिनि ऐं चवंदा छा आहिनि भॻवानु तव्हांखे मुकमल इंसानु बणायो आहे तव्हांजो जिस्म मर्दाणो ऐं रूह औरताणो आहे तव्हां ख़ुदा जी मुकमल तख़लीक़ आहियो तव्हां लाइ इज़तूं आहिनि। पोइ इहा ॻाल्हि आहे असांखे बि जेको आहे त ख़ुशी थींदी आहे। अॼु टीचर फारिया थी अचे असांजे घर उनजे साम्हूं फील न कराइजो त तव्हां अणपढ़ियल आहियो। अणपढ़ियल ताईं ॾिठे वाइठे आहियूं फील करायूं न करायूं इहा का ॻाल्हि लिकण जी आहे। घटि ॻाल्हाइजांव ऐं उनजे साम्हूं थोरो थोरो माना अंग्रेज़ी जा लफ़्ज़ बि ॻाल्हाईंदव न त जियो सम्झो त तव्हां ख़ानदानी आहियो। न हूअं असां लुचा लोफर आहियूं पीउ वारो ॾोहारी आहे भाणे जेको आहे त मंशियात जो कारोबार कंदो आहे शकी बि नथी थिए। उहो ॾाढी मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे त उनजे साम्हूं अहिड़ी का बि ॻाल्हि न कजो जो उहो मूंखे पाण खां घटि सम्झे। मां सां गॾु पढ़ाईंदी आहे न माउ खे पता आहे जेका अंदरि वेठी आहे मां त खणी न ॻाल्हाईंदसि उनखे मां सम्झायां थी। घर में त टीचर नथी घुमो मिस नाज़ी कंहिंखे था सम्झायो? मिस फारिया तव्हां अची वियव वेलकम मिस अचो अचो वियो। थैंक यू थैंक यू। हीअ मुंहिंजो ग्रांड मदर आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बेटा ख़ुशि आहियो? जी दादी अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां तव्हां ठीकु आहियो? मां बि ठीकु आहियां बसि पछाड़ी आहे पेन धेन रहे थो पेट में हैंकी पैंकी आइज़ में साड़ो। ओ अलाह बहितर कंदो। लहोड़ी हूंदी आहे तूं नथी चवां त उगलंदी थी वञे न वॾे नंढा ई अथव न अदब इख़्लाक़ माउ वांगुरु शैतानी में मुंहुं अथव। हर दफ़े मूंखे गारियूं थी ॾे मां बि हाणे माउ करे कोन छॾींदीमांइ। हा तोखे जेको पंहिंजो वॻु लुंडो करिणो आहे तूं कर दजाल जी धीअ नासरी। तव्हां चांहि वठंदव या कोल्ड ड्रिंक? मां जस्ट वाटर वठंदसि। न न हिजाब न कयो पंहिंजो घर सम्झी करे ॿुधायो फ्रेश जूस या ॿियो कुझु? ओके आई वुड लाइक टू हैव टी देन। फाइन मां चांहि करे थी वठां। सुबुह जेका मां न पीती उहा हाट करे ॾेसि न। ॾाढी मां बि उहा ई पई खणी अचां पर ॿुधाइबो न आहे हाणे मूंखे नओं खीरु घुराइणो पवंदो। अगरि ईज़ी आयो त न त कोई इशू न आहे। रुगो धिकण जे बिले आहे तावीज़ कराए कराए मुड़ुस खे त मुंड छॾियो थी सोहरे जो पटको धूड़ कयो ई उन खां पोइ मुड़ुसालू चवण ई छॾे ॾिनो चाचो थी उन जो लिहाज़ न कयो असांजो छा कंदीअ? तूं त जेको मुल्क खे लाल कयो आहे रुगो ॿिए खे ज़लील करणु हुजई ॾाॾी खे भरे भरे माॾो बिरु करे छॾियो थी। मां चांहि करे थी अचां। ठीकु आहे ओके। दादी दादी तव्हां हिननि सां कचहरी कयो मां अचां थी। भाभी आहे टीचर नाज़ी जी पोइ वेठे वेठे सॼो ॾींहुं घर में बोर थियूं थियनि त पोइ मिड़ई ड्रामा कंदियूं आहिनि पाण में झेड़ा कंदियूं आहिनि इहे मिड़ई मसला भोग थियूं कनि पाण में मिड़ई खिल भोग जी थींदी आहे घर में।